पैगामात रमज़ान अचण खां अॻु में शुरू थींदा आहिनि मैसेज ज़रिए ते त जेको शख़्स कंहिंखे मुबारकबाद ॾींदो उन जे लाइ ही भलाइयूं थी वेंदियूं, या जेको रमज़ान मुबारक जी मुबारकबाद नथो ॾिए त उहो महरूम आहे, गुनाहगार आहे। ऐं उन में ई इहो ज़िक्र बि आहे त उन में हिकिड़ी अहिड़ी राति आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे, ऐं जेको हुन राति खां महरूम रहियो उहो हक़ीक़ी महरूम आहे। रमज़ान मुबारक जी मुबारकबाद जे हवाले सां अगरि असां शरीयत ॾे रुख़ कयूं अहादीस मुबारका में या क़ुरान मजीद में, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी रिवायत सुनत तिरमिज़ी में आहे, जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि आया ऐं असांखे चवणु लॻा त तव्हांजे मथां हिकिड़ो अहिड़ो महीनो अची रहियो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व ताला तव्हांजे मथां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु करे छॾिया आहिनि, ऐं उन में ई इहो ज़िक्र बि आहे त उन में हिकिड़ी अहिड़ी राति आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे, ऐं जेको हुन राति खां महरूम रहियो उहो हक़ीक़ी महरूम आहे। इहा हदीस सही आहे जंहिंखे इमाम अलबानी रहमहुल्लाह पंहिंजी किताब सही तरग़ीब तरहीब में इन खे सही ग़ैरी चयो आहे, ऐं जंहिंखे इमाम अहमद बि सही चवनि था। इन रिवायत खे दलील ठाहींदे उलमा किराम इहो ज़िक्र कयो आहे त रमज़ान मुबारक जी मुबारकबाद इन हदीस जे दलील जे बुनियाद ते ॾियणु जाइज़ आहे, पर गॾोगॾु असांखे इहो बि गौर में रखणु खपे त जंहिं क़िस्म जा मैसेजिस या जंहिं क़िस्म जा पैगामात रमज़ान अचण खां अॻु में शुरू थींदा आहिनि मैसेज ज़रिए ते त जेको शख़्स कंहिंखे मुबारकबाद ॾींदो उन जे लाइ ही भलाइयूं थी वेंदियूं, या जेको रमज़ान मुबारक जी मुबारकबाद नथो ॾिए त उहो महरूम आहे, गुनाहगार आहे। इन्हनि शयुनि खां बचणु खपे। अॼुकल्ह जेको दौरु आहे इन ॻाल्हियुनि जो वधीक आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि मुबारकबाद ॾिनी आहे साहबनि सगुरनि खे त इहो जाइज़ त ज़रूरु आहे, पर इन जी बुनियाद ते कंहिं गुनाह जो जेको मुबारकबाद न ॾिए उहो छा गुनाहगार आहे, या जेको मुबारकबाद ॾिए थो छा हू अज़ीम सवाबु हासिलु करे थो, इहा ॻाल्हि ग़लति आहे। छो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शरीयत आहे उन में इहा ॻाल्हि असांखे मालूम हुजणु खपे त जेका बि शइ असां मनसूब कंदासीं दीन जे तरफ़ उहा या त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ मनसूब थींदी या अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ मनसूब थींदी। पोइ इन ॻाल्हि में असांखे डिॼणु खपे त पंहिंजी तरफ़ां बि का बि अहिड़ी ॻाल्हि न कयूं जंहिंजो सबूत शरीयत में न आहे। अलबत्ता मुबारकबाद ॾियणु सुठी ॻाल्हि आहे। रमज़ान मुबारक हिकिड़ो बरकतनि वारो महीनो आहे, इन में मुस्लमाननि जे लाइ मग़फ़िरत जो हिकिड़ो वॾो सामान अल्लाह तबारक व ताला अता फ़रमायो आहे, रहमत बि आहे। इन में अल्लाह तबारक व ताला लैलतुल क़दर बि असांखे ॾिनी आहे, जंहिंजी जेका तमामु घणी फ़ज़ीलत आहे। पोइ इहो मुबारकबाद ॾियण जी हद ताईं, दुआ ॾियण जी हद ताईं जाइज़ आहे। इन खे जाइज़ ई रखणु घुरिजे। इन खे वाजिबु या न ॾियण वारो गुनाहगार जो हुकुम लॻाइणु इहो मुनासिबु न आहे।